जेयूआई सिंध जे अॻवान मौलाना राशिद महमूद सुमरो चयो आहे त सिंध जे हुक्मराननि सिंध जी कारूं जड़ विकिणण जा सौदा बंदि न कया त जेयूआई जा कारकुन रोडनि ते धरना हणंदा। इंज त सिंध में कचे ऐं पके जे धाड़ेलनि जो राज हली रहियो आहे। मंशात सिंध तबाह करे छॾी आहे। सिंध जा 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। टंडबागो जे बिलावल भुट्टो पब्लिक पार्क में शहीद ख़ालिद महमूद सुमरो कॉन्फ्रेंस के खिताब कंदे जेयूआई सिंध जे अॻवान मौलाना राशिद महमूद सुमरो वधिक जो त कारून जड़ जी कटाई खिलाफ़ वकीलनि जे तहरीक जी हिमायत करियूं था। असां दीन ऐं धरती जे दुश्मननि जो मुक़ाबिलो कंदासीं। मुल्क जा मौजूदा हुक्मरान नाअहल ऐं नालाइक आहिनि। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे जेयूआई जे मरकज़ी कोऑर्डिनेटर इंजीनियर ज़ियाउर रहमान चयो त सिंध जे जागीरदारनि ऐं वडेरनि मुक़ाबले जो मैदान ख़ाली करण लाइ डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे के शहीद करायो हो। हिन चयो त जेयूआई मुल्क में आइन जी बहाली लाइ जदोजहद कंदे मौजूदा हुक्मरान एस्टेब्लिशमेंट जे कंधनि ते बीठल आहिनि। हिननि आइन ऐं जमहूरियत खे मज़ाक बणाए छॾियो आहे। हिन चयो त अवामी हक़ खे खसण बंदि न कया विया त हुक्मराननि जो मुक़ाबिलो कयो वेंदो। मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ गुलाम बणियल आहिनि।